दोस्तों सॼी सिंध में अवामी कावड़ जेका आहे उहा उरूज ते आहे ऐं जिथे पीपल्स पार्टी जे अॻूणनि MNAs MPAs खे माण्हू कावड़ जो इज़हार करे रहिया आहिनि उते मोरे शहर में बि बग़ावत ऐं कावड़ जी हिकिड़ी वॾी अहम झलकी आहे जेका साम्हूं आई आहे। वार्ड नंबर 2 चवाण कॉलोनी ही सभु पीपल्स पार्टी खे वोट कंदड़ आहिनि। मिसकिन लॾो आहे, उन्हनि जूं नौकरियूं बि रोज़गार बि उहो हिकु धमकीअ जो ख़र्चु हूंदो आहे। पर इतफ़ाक़ सां जॾहिं उते चेयरमैन साहिबु पहुतो ऐं उन सां कुझु काउंसलर पहुता, मुंहिंजो हिकु दोस्त जेको उन इलाइक़े जो काउंसलर बि कोन्हे, बहितरीनु इंसानु आहे, पर पीपल्स पार्टी अॼुकल्ह उनखे अॻियां कयो आहे त तूं अवाम खे मुंहुं ॾे। सैयद काज़िम शाह मुंहिंजो भाउ, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो महिरबानी, मुंहिंजो शफ़ीक़, उहो बि उन वार्ड में वियो ऐं अवाम वॾो रद्द अमल ॾेखारियो। इहे बि ख़बरूं आयूं आहिनि त उन्हनि ते सख़्तु कावड़ कई वई आहे ऐं उन्हनि खे धमकियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि त तव्हांजूं हाणे नौकरियूं बि चट कंदासीं। ऐं चवाण कबीलो बहितरीनु सुठो कबीलो आहे पर कमज़ोर कबीलो आहे ऐं उन में कुझु सीनियर वाठा बि आहिनि उन बिरादरी सां तालुक़ु रखंदड़। ख़ैर उन में साईं काज़िम शाह खे उन्हनि अॻियां कयो ऐं साईं काज़िम शाह जो माण्हू वॾो एतिराम कंदा आहिनि तमामु, ऐं आहे बि बहितरीनु क़िस्म जो इंसानु आहे, शफ़ीक़ माण्हू आहे। बहरहाल पीपल्स पार्टीअ में आहे, माण्हुनि रद्द अमल ॾेखारियो। चेयरमैन साहिब जी उन्हनि जेको आहे सो सुठी तारीख़ छॾाई ऐं उन में काउंसलर बि सभु गॾु आहे। इहे बि ख़बरूं अचनि पियूं त पीपल्स पार्टी जी क़यादत चवाणनि ॾे न्यापो मोकिलियो आहे त तव्हां सां पलांद कंदासीं ऐं बिरादरीअ में मायूसी आहे छांइजी वई आहे त कोई सच बि न ॻाल्हाए। बहरहाल मोरे जा माण्हू MRD जे दौर में बि विढ़िया, मोरे जा माण्हू वरी चूंड जे दौर में विढ़िया, मोरे जा माण्हू उन्हनि हर दौर में बग़ावत कई, ज़ालिम सामाज सां विढ़िया। कंहिं ज़माने में जतोई ख़ानदान जो उरूज हूंदो हो ऐं जतोई ख़ानदान जा रवैया बि ॾाढा सख़्तु हूंदा हुआ अवाम लाइ, माण्हुनि उनखे बि रद्द कयो। मोरे जा माण्हू हिननि खे बि रद्द कंदा। मोरे जा माण्हू बाशऊर आहिनि, बाग़ैरत आहिनि ऐं असां जॾहिं उते इलेक्शन विढ़ियासीं असां ते जेके हिननि फायरिंगूं कयूं, गोलियूं हलायूं, उन्हनि जो हिसाब बि हिननि ॾे रहियल आहे, उहो बि वठंदासीं। उन ते आउं हिकिड़ो अहम प्रोग्राम बि कंदुसि त हिननि कीअं मुंहिंजे ख़ानदान ते गोलियूं हलायूं ज़ियाउल हसन लंजार जे चवण ते। ऐं उन्हनि ॾींहंनि में SSP ग़लीज़ तरीन करप्ट कमीनो SSP पिताफ़ी उन जे क़यादत में हिननि मूं ते असां ते गोलियूं हलायूं हुयूं। रेंजर्स बि हिननि सां गॾु हुई। ख़ैर पाण अॼु बि बीठा आहियूं, बाग़ी आहियूं, बग़ावत कई आहे, उनखे सरअंजाम ॾींदासीं। ऐं तव्हां हीअ झलकियूं ॾिसो त हिननि सां माण्हुनि कहिड़ी कई आहे ऐं पोइ तव्हां अंदाज़ो लॻायो त इहा झलकियूं हर वार्ड मां अचणु खपनि, इहे ज़रूरी आहिनि। छाकाणि त तव्हां सां थियल ज़ुल्म तव्हांखे सेंखीअ ज़दा पाणी पियारींदा, तव्हांजे घरनि में गटरनि जो पाणी आहे, तरक़ियाती फंडनि जे नाले ते अरबा रुपया खाधा वञनि था, उन जे बदिले में तव्हांखे धमकियूं मिलंदियूं, तव्हांखे गारियूं मिलंदियूं, तव्हांजे नौकरियुनि जे तव्हांजे रोज़गार छिनण जूं धमकियूं मिलंदियूं। पर इहो सिलसिलो घणो वक़्तु न हली सघंदो। हींअर बि ज़ियाउल हसन लंजार मोरे मां बुरी तरह हाराईंदो। पीपल्स पार्टी खे माण्हू वोट न कंदा, भले उनजो मुखालिफ़ आॾो केरु बि हुजे, पर वोट उनखे ई मिलंदो। मोरे जा माण्हू हींअर बि ज़ियाउल हसन लंजार खे वोट न कंदा। मोरे जा माण्हू इन बेइज़तीअ जो बि पलांद कंदा जेका उन्हनि धमकियूं मोकिलियूं उन माण्हुनि ॾे त असीं तव्हांखे न छॾींदासीं। तव्हां इहे झलकियूं मुलाहिज़ा कयो, ॾिसो। असांखे माना 5 माण्हू